मलीर में अवामी प्रेस क्लब मलीर तरफा सीनियर सहाफ़ी लेखक पीर हामिदुल्ला सरहदी जी याद में ताज़ियती मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंमें खुदा दिनो शाह, एडवोकेट अशरफ समो, बशीर अहमद मेमण, खलील वाडेलो, अमानुल्ला जान सरहदी नाले वारे शायरनि, अदीबनि, लेखकनि, सहाफ़ियुनि ऐं समाजी शख़्सियतुनि पीर हामिदुल्ला खे शानदार लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। इन मौक़े ते मेड़ाके खे ख़िताब कंदे मुक़र्ररीन चयो त असांखे पीर हामिदुल्ला सरहदी जे नक्शे क़दम ते हली लाइब्रेरियूं क़ाइमु करणियूं पवंदियूं त जीअं नौजवान ग़लति राह रवी जो शिकार न थियनि। वधीक उन्हनि सीएन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेको आहे सो न विसरंदड़ शख़्सियत असां मलीर वासियुनि लाइ। जॾहिं मलीर में सहाफ़त जी शुरूआत थी त सभ खां पहिरीं साईं हामिदुल्ला जन सरंदी हिते सहाफ़त जी शुरूआत कई। दोस्त मेड़े गॾु कया, जेके हमख़्याल दोस्त हुआ उन्हनि गॾिजी करे सहाफ़त मलीर में कई। अॼु हिन वक़्तु साईं हामिदुल्ला जान सरंदी जो जेको विछोड़ो आहे उहो सॼे मलीर खे सोगवार करे वियो आहे। साईं पीर हामिदुल्ला सरहदी जेकॾहिं असीं हिनखे मलीर जो बाबा ऐं साफ़ी चऊं, सहाफ़त चऊं त उहो तमामु अहम आहे। मलीर जे अंदरि जेकॾहिं सहाफ़त जे हवाले सां शऊर जो ॾीओ जेकॾहिं ॿारींदड़ शख़्सियत रहियो त उहो साईं पीर हामिदुल्ला हो, जंहिं मलीर में सहाफ़त जे हवाले सां पंहिंजो ॾीओ ॿारियो। उन ॾीए सां छा थियो त मलीर जे अंदरि जेकी समाज जी आहे उहा उजागर थी। ॾाढो अफ़सोस थियो साईं हामिदुल्ला जान सरंदी जे वफ़ात ते। साईं हिकु अज़ीम घराने सां तालुक़ु हो, साईं जो मज़हबी हवाले सां ऐं साईं हिकमत जे हवाले सां साईं जो ख़ानदान जेको मुंहिंजो अलफ़ सानी निस्बत सां उन्हनि जो जेको सो इमाम रबानी नाले सां साईं जो जेको मामू साईं सलाह जान सरंदी उहो इल्मी ख़िदमत कंदो हो। साईं जो जेको ज़्यादा रुझान जेको सो इल्म तदरीस लाइ हो। साईं तइलीम सां घणी दिलचस्पी हुई। साईं पुरकशिश मलीर जे हिकु हॾॾोखी सचे इंसान ते अॼु इहो ताज़ियती प्रोग्राम कयो। मुंहिंजूं साईं सां खोड़ सारियूं मुलाक़ातूं ऐं ईअं चवां त जॾहिं आऊं समाजी दुनिया में आयो या लिखण जी मूं कोशिशि कई त साईं न सिर्फ़ु मूंखे गाइड कयो पर हुन असांजे अंदरि हिकिड़ो जज़्बो पैदा कयो। शुक्रगुज़ार आहियूं अवामी प्रेस क्लब वारनि जा, जंहिं साईं जिन जे लाइ तहज़ीकी प्रोग्राम रखियो। ऐं साईं हिकिड़ी मलीर लाइ हिकिड़ी उत्साह बख़्शींदड़ शख़्सियत हुई। ऐं जेको त साईं हिते जो पहिरीं जेको सहाफ़त जो ॿिज उहो साईं जिन पोखियो आहे। माशाअल्लाह हाणे जेके से वॾी वॾा वण थी विया आहिनि। उन सां गॾु साईं जेको सो अदबी समाजी ऐं सियासी शोबे में पंहिंजो वॾो किरदारु निभायो। जीअं त जे अंदरि सहाफ़त जो जेको मैदान आहे उन में असांजो पहिरीं सिपाही मुजाहिद पीर हामिदुल्ला जान सरंदी जे डिस्ट्रिक्ट मलीर में हिकिड़े मक़ामी तौरु सहाफ़त जो बुनियादु विधो। ऐं अॼु ही जेकी बि असां ज़िले मलीर जे अंदरि सहाफ़त जी तरक़ी पिया ॾिसूं, इहो सभु पीर हामिदुल्ला जान सरंदीअ जी सुजाॻी। असांखे ॾाढो ॾुख ऐं अफ़सोस आहे त साईं पीर हामिदुल्ला सरंदी जहिड़ी शख़्सियत अॼु असां सां गॾु न आहे। हू असां सां गॾु सहाफ़त में गॾु रहियो, बल्कि असां सहाफ़त जी शुरूआति साईं हामिदुल्ला सरंदी सां गॾु कईसीं ऐं घणो वक़्तु मलीर प्रेस क्लब में रहियो। उन खां पोइ मलीर प्रेस क्लब ठहियो, मेमण ॻोठ प्रेस क्लब हो ऐं तमामु घणो हू जाखोड़ी हो।